एम ख़बर नवाबशाह में हारी ट्रैक्टर ट्रॉली रैली बिलावल चौक का 0 पॉइंट ताईं कढी वेंदी, जंहिंजी अॻुवाणी डिविजनल सदर ज़ियाउल हसन लंजार कंदो। हारी ट्रैक्टर ट्रॉली रैली में शिरकत लाइ कारकुन जे आमद जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। पीपल्स पार्टी सिटी नवाबशाह जो सदर खान बहादुर भट्टी, तालके नवाबशाह जो सदर नूर नवाज जरदारी, पीपल्स पार्टी जो ज़िलई तंजीमों सपाफ यूथ हारी कमेटी, माइनॉरिटी विंग, लेडीज़ विंग ऐं कल्चरल विंग समेत हारी ऐं ज़मींदार पिण हिन रैली में शिरकत कंदा। हारी मार्च रैली खे 0 पॉइंट ते पिंडाल सजायो वियो आहे, जिते पीपल्स पार्टी अॻुवाण कारकुननि ऐं आवाम खे ख़िताब कंदा। नवाबशाह का अहम ख़बर ॾियूं पिया। नवाबशाह में हारी ट्रैक्टर ट्रॉली रैली बिलावल चौक खां 0 पॉइंट ताईं कढी वेंदी, जंहिंजी अॻुवाणी डिविजनल सदर ज़ियाउल हसन लंजार कंदो। हारी ट्रैक्टर ट्रॉली रैली में शिरकत लाइ कारकुन जी आमद जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। पीपल्स पार्टी सिटी नवाबशाह जो सदर खान बहादुर भट्टी, तालके नवाबशाह जो सदर नूर नवाज जरदारी, पीपल्स पार्टी जो ज़िलई तंजीमों सपाफ यूथ हारी कमेटी, माइनॉरिटी विंग्स, लेडीज़ विंग्स ऐं कल्चरल विंग समेत हारी ऐं ज़मींदार पिण हिन रैली में शिरकत कंदा। अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह करे रहिया आहियूं। हारी मार्च रैली लाइ 0 पॉइंट ते पिंडाल सजायो वियो आहे, जिते पीपल्स पार्टी अॻुवाण कारकुननि ऐं अवाम खे ख़िताब कंदा। इन हवाले से धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इम्तियाज़ कीरो नवाबशाह से असां लाइन ते मौजूद है। जी इम्तियाज़, आगाह कजो नवाबशाह में हारी ट्रैक्टर रैली बिलावल चौक खां 0 पॉइंट ताईं कढी वेंदी इन बाबत। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी जे सॾ ते अॼु जेको आहे सो नवाबशाह में हारी मार्च रैली कढी वेंदी। हीअ ट्रैक्टर तैयारी ते रैली थींदी ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीअ जेकी रैली आहे बिलावल चौक खां वठी 0 पॉइंट ताईं पहुचंदी, जिते पिंडाल सजायो वियो आहे। तव्हांखे ॿुधायूं त हिन हारी मार्च जी अॻुवाणी डिविजनल सदर पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीद बेनज़ीराबाद जो ज़ियाउल हसन लंजार ऐं नवाबशाह सिटी जो सदर खान बहादुर भट्टी, तालके नवाबशाह जो सदर नूर नवाज जरदारी, इन खां अलावा जेके ज़ैली तंजीमूं आहिनि सपाफ आहे, यूथ आहे, लेडीज़ विंग आहे, हारी कमेटी आहे, माइनॉरिटी विंग आहे ऐं पीपल्स लाइफ वारा मां कल्चरल विंग आहे, इहे सभु जेके ज़ैली तंजीमूं आहिनि। इन खां अलावा हितां जा जेके ज़मींदार आहिनि, हितां जा जेके हारी आहिनि, हितां जा जेके आबादगार आहिनि, उहे बि हिन रैलीअ में शिरकत कंदा ऐं हीअ रैली जेकी आहे बिलावल चौक खां थींदी शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदी, 0 पॉइंट ते पहुचंदी, जिते वॾो हिकिड़ो पिंडाल सजायो वियो आहे, जिते पीपल्स पार्टी जा जेके अॻुवान आहिनि उहे जेके आहिनि अवाम खे ख़िताब कंदा त हीउ जेको हारियुनि सां ज़ुल्म थी रहियो आहे यूरिया भाण जे हवाले सां, छाकाणि त हीअ मइशियत खे तबाही जे किनारे ते पहुचाए रही आहे। वफ़ाक़ जे खिलाफ़ जेको आहे इहे भरपूर रैली एहतजाजी रैली आहे, उन हवाले सां अॻुवान जेके आहिनि उते ख़िताब कंदा। जी ठीक है इम्तियाज़, वरी मेहरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।